सरनाक 3 खून थी चुका आहिनि जंहिंसां वधीक फायरिंग कंदासीं अञा ॻोठ जो वधीक नुक़सान थींदो। छा तव्हांजो मतिलबु आहे त खाना खे ईअं छॾे ॾियूं? सर हिन में भलाई आहे। हितां वञणु ॾियोसि कंहिं जंग में हिनखे हथीको कंदासीं। पोइ छा तुंहिंजी मर्ज़ी आहे त खाना खे वाट ॾियूं त ईअं निकिरी वञे? सर जे वाट न ॾींदासीं त वाइदु बि मारियो वेंदो। सर अञा कुझु ॻोठाणा घरनि में फाथल आहे। लाउड स्पीकर में चओ त उहे घरनि खां न निकिरनि। सर असां हुननि खे निकिरण लाइ चऊं पिया जो निकिरंदा या खाने जी गोलीअ शिकार थींदा या असांजी गोलीअ। पोइ ठीकु आहे, तव्हां हीअं कयो जो कंहिं ॻोठ जे चङे मुड़ुस खे घुरायो ऐं खाना सां ॻाल्हियुनि जे लाइ हुनखे मोकिलियो ऐं फायरिंग पंहिंजी बंदि कयो। ओके सर। मैं समझा तो सूबेदार प्लानिंग घटाए कुछ मुझे खाना हितां ॿाहिरि न आहिनि को निकितासीं त मारिया वेंदासीं। मां बि इहो ई समझा हितां खां वधीक असांखे ॿियो मोर्चो मज़बूत हथ न ईंदो। ठीकु आहे, तव्हां खाना सां वञी भली ॻाल्हायो ऐं हुनखे तसली ॾियो त असां हुनखे रस्तो ॾियूं था भली निकिरी वञे। ठीकु आहे डीएसपी साहब मां सर खान हितां जीअं निकिरे ॿी फोर्स घुरायो। सर जीअं हितां ख़ाली मैदान निकिरे त घेरो कयूंसि। मुंहिंजो बि इरादो आहे खान भली ॻोठ खां ॿाहिरि निकिरे, उहो ॾिसूं बची काॾे वेंदो। खान डीएसपी रस्तो ॾियण लाइ तयार आहे। जीअं असां खुले मैदान ते निकिरूं त हू असांखे घोटे रखनि, ईअं न? खाना हूअं बि हितां असांखे निकिरणो पवंदो। आख़िर हिन हिकु जॻह ते केतिरो असांखे विहणो पवंदो। निकिरंदासीं नवाज़, निकिरंदासीं, पर हिन वक़्तु न। सिज लहण जो इंतज़ारु कर। जेकॾहिं हिन वक़्तु निकितासीं त लिकी कोन सघंदासीं। मां डीएसपी साहब खे छा चवां? वञ डीएसपी खे चओ त मूंखे रस्तो खपे, सो बि सिज लहण खां पोइ। मरंदे खान साहब तो कॾहिं बि ज़िंदा कोन छॾींदो। ज़िंदा त तूं बि कोन बचंदे। मुंहिंजे मौत खां पहिरियां तुझे सीने में गोली मां ठोकींदुसि। मां ही वक्त अथई मजू, ही वक्त अथई कुछ करे ॾेखारण जो। छो हालात कान? हिन वक्त खां पोइ असां कुझु नथा करे सघूं छा? हिन वक्त पूरे शहर जी पुलिस खान जे पोयां आहे ऐं तव्हां वञी बहादुर खान जे पोयां बाहि मारियो। उनखे का बि पुलिस जी मदद न मिली सघंदी। हालात खान मौत जो ॿियो नालो मज्जू आहे। मज्जू ऐं मज्जू जॾहिं बि हथियार खणी निकितो न, बहादुर खान जे माण्हुनि जा धाणा कढी छॾींदो। धाणा त पोइ वञ मजू, वञ।
अॼु खां पोइ वरी अहिड़ो मौक़ो न मिलंदी। हलार खान जेकर तव्हांजी दिलि ईअं थी चवे त पोइ बहादुर खान जे माण्हुनि में मां भाॼ विझंदुमि भाॼ। त पोइ मजू बि पोइ ते हटण वारो न आहे। हलार खान न आहे हटण वारो। ऐं जॾहिं बि मजू पंहिंजे शिकार लाइ निकितो आहे उहो मजूअ खां बची न आहे निकितो। त पोइ वञ मजू, वञ वञी बहादुर खान खे अहिड़ो त तोहफ़ो ॾेई अच जो अॼु खां पोइ हालार खान ते आङुर सिधी करण खां अवल 1000 बार सोचे। मौत जो ॿियो नालो मजू आहे, मजू। ऐं बहादुर खान खे अचो मौत जो नाच ॾेखारींदासीं, मौत जो नाच। अचो सोनी कीअं बि करे मूंखे इहा जांच करे ॾे त सकीना खे तावीज़ केरु थो लिखाए ॾे ऐं कंहिंखे सकीना चयो आहे तावीज़नि लाइ। सोनी सदको सदको सोनी मां तो तोखे जांच कराए ॾींदमि पर छाजा तावीज़ छाजा टोणा फिणा तूं हरू भरू ते वहम करे कुछ भी असर कोन थींदो। न सोनी न तावीज़ असर कनि था ऐं दिलावर ते अहिड़ो त असर कयो आहे तावीज़नि। कालो को ॾींहुं जॾहिं सकीना खे ॾिसण बि पसंदि न कंदो ॾिस अॼु हुनजे झोलीअ में वेठो आहे। सोनी सदको सदको सोनी तू परेशान न थी मां तोखे हाणे जांच कराए थी ॾियां। ख़ुश? ठीक आहे सोनी।
शेर वरी कड़ो पुतार जुल्म करेगा दुश्मन कहर करेगा ही पलांद न चइबो ही बेशानो तरीको इस्तेमाल क्यों है हालार बच्चू जड़े वहशी इंसान के इस्तेमाल क्यों है हालार हेलो हाँ मां बहादुर खान तो ॻाल्हायां अहमद खान हिते हिते लिंग कांडारल वाक़ियो थियो आहे इहो सभु कम करण वारो मज्जू आहे जंहिंजे पोयां हालार जा हथ आहिनि हथ तव्हां जल्दबाज़ीअ में कुझु न कजो बहादुर खान मां पहुचां थो अहमद खान जेकरे अजो की रात में तो सुबाणी वारो सिज उन्हनि जे लाइ क़यामत जो सिज हूंदो कसम आहे पंहिंजे हिन मासूम ॻोठाणनि जो जेकॾहिं मां हालार जे ॻोठ खे कब्रिस्तान न बणायो तो मुझो नालो भी बहादुर खान ना है बहादुर खान दोस्त मानी कराईंदे तव्हांजे पोइ पुलिस आहिनि हुई पर वही वापस तव्हांजे करे मुंहिंजे मथां डंबर निकिरी वियो मानी खणी अची तो या ॾियां सीने वारी गोली वे मन खणी वई जल्दी मोटो नहीं कजाए अगर थोड़ी भी देर कही ना तो घर में गिरी आके समझ पहुंचो जाए बंद मोटो नहीं कर ताना मुझी सलाह वठे न मां जान छॾायो केड़ी बरानी गाली तो करी नवाज पहिरियां तो डीएसपी के पूरो जोर लाण दे जिस ताईं हो जोर लाए थक जी न पवंदो ना इस ताईं मां पे माठ न कंदुसि ऐं जॾहिं डीएसपी थक जी तंग कंदो उन खां पोइ हिन जो लाच उनखे तोहफ़े तौरु मोकिलींदासीं ॾिठो साहब ॾिठो न ही वाक़ियो बहादुर खान छा तव्हांखे पक्का आहे पूरी हिन वाक़े में हालार खान जो हथ आहे ॿियो केरु आहे जेको मूंसां वेर पाईंदो डीएसपी साहब मजूअ जो कमु आहे मजूअ जो खणी जो मुंहिंजे ॻोठाणनि खे मारियो मज्जू आहे पर इन जे पोयां हथ हालार जा आहिनि हालार जा ऐं मां अॼोकी राति जी तव्हांखे मोहलत ॾियां थो ॾिसो बहादुर खान हिन वक़्तु तव्हांखे सब्र मां कमु वठिणो पवंदो बहादुर खान हिकु तरफ़ खान जो मसइलो आहे ऐं ॿिए तरफ़ तव्हां ऐं हालार खान जी दुश्मनी आहे जेकॾहिं कर कयूं त पोइ हितां जो अमन कराइणु तमामु घणो मुश्किल थी पवंदो अञा तव्हां अमन जी ॻाल्हि था कयो ही सॼो तर ॿरी चुको आहे जेकॾहिं सुभाणी हालार जी गिरफ़्तारी पेश न थी त हिते रत जा दरिया वहंदा दरिया अदी मूंखे माफ़ी दे कंहिं ॿिए खे वठी वञ छो थी मूंखे मौत जे मुंहं में मोकिली खैरा तोखे थियो छा आहे बिन पैसनि जे करे पाण ते ऐं चिभड़ ते छोती मुसीबत जा पहाड़ केराई छिती थी आई जा खैरा जे सिर ॾे खैर हुजे कुझु बि कोन थींदो जन्नत कुझु बि कोन थींदो इन हे मोए मूसड़े सां मुंहं ॾियण लाइक़ मां आहियां हां मूसे वटि वेंदी न मई न ओॾे न वञजा ऐं जेकॾहिं वें न
वो सही कान ईंदी है। हाँ मुई पई हुंदी उते। आउं तोखे सची थी ॿुधायां, ए जेके उज़वा थई न ये टुकर टुकर करे भञी पो मोकलींदई, आई पो सॼी उमिरि अपाह जे थो इन खटड़ीअ ते वेठी हूंदी। हा ॿुधाए थी छॾी। अम्मा जॾहिं सभु चवनि था त पोइ तूं मुड़ी छो नथी? कुछ भी कोन थींदो, कुछ भी कोन थींदो। तव्हां दिलि जाए कयो। अदा हल तूं हल मूंसां, हीअ माई अजायो थी पई तोखे मुंझाए। मूंसो एॾो छितो बि कोन थियो आहे जो बस असांखे ॾिसण सां बंदूक सिधी कंदो ऐं हणी गोली मारींदो। हल अदा हल हल जाई हलां छा? हाणे हल हल अॻियां थी हल, सह न वञई। ज़िद थी करी भले वञ, बाक़ी अलाह वाही अथव, मोटण महाल अथव, इहो ॿुधाए थी छॾियां। हाय हाय इमाम ज़ामिन हुजे हा न त ॿधी छॾियईं हा, पर उहो बि कोन्हे। मोकिलायूं ओड़ी माई का वाई सवाई त कढ, खैरन सां मोटी अचूं। हरू परू पई थी दाफे। अदा हलो 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 निकुर त हलो। अल्लाह दी हलो। अल्लाह निगहबान। अल्लाह खैर साणी दन पर मुश्किल आ मुखे न। मासी तू त निभागियूं वायूं न कढंदी करे। ऐं हकीकत आ निभागियूं वरी छा जूं आहिनि, ॾिस जाए वेठी। या जेको अॼु ॾिठई खैरां खे सो ॾिठई। करल मुखे पंहिंजे हमराहनि जे खून जो हिसाब घुर्जे। ऐं मुखे ख़बर आ त पुलिस कुछ भी न कंदी। जेको कुछ भी करणो आहे मुखे पाण खे करणो आहे, पाण खे। त पोइ हुकुम कर रहिस त हालार खान जे ॻोठ खे कब्रिस्तान बणाए अचां। कब्रिस्तान जेको कुछ हालार ऐं उन जे माण्हुनि कयो आहे, दिल त चए थी उन जे जवाब में असां बि उहा ई कयूं ऐं हालार जे पूरे ॻोठ खे कब्रिस्तान बणाए छॾियूं। पर मां कंहिं बि बेगुनाह जो रत वहण नथो चाहियां। जेकॾहिं जवाब में असां बि उहो ई कदम खयो त पोइ हालार ऐं मूं में को बि फ़र्क़ु न रहंदो। रईस असां कंहिं बेगुनाह मथां हथियार कोन खणंदासीं। बाक़ी जेको न हकी हकी हूंदो न असां हुनजो सीनो परूणो कंदासीं, परूणो। पर जेकॾहिं हालार खान जे बचाव ख़ातिर जेको बि अॻियां आयो उनखे बख़्श कोन कंदासीं। त पोइ वञो, वञी हालार खे ॿुधायो त बहादुर खान साबरीन ज़रूर आहे, पर एतिरो कमज़ोर नाहे जो पंहिंजे बेगुनाह ॻोठ वारनि जे खून जो पलांत न करे सघे। त पोइ वञो, वञो वञी हालार खे अहिड़ो त मुंहुं तोड़ जवाब ॾियो जीअं हालार कंहिं बि मासूम जे मथां हथियार खणण खां पहिरियां पहिरियां 1000 बार सोचे। वञो। सोनी ॻाल्हि ॿुध, जे सच ॿुधे सां न पिछे तूं तड़ी च वेसां, तड़ी च क्या पादर खासां उधर ते पादर। सोनी सदको मोलू, हाणे जेकर तू न ॿुधाईंदे त ॿियो केरु ॿुधाईंदो? सोनी कोह छोड़ी मार छोड़ी उधर ते। असुल इए कोह छोड़ी जीअं कासाई ढोर को कोंदे ऐं मैं बि सदके वञा उधर ते तूं असुल सफ़ा टिड़ियूं वञा टिड़ियूं। मोलू तू सिर्फ मूंखे इहो ॿुधाए त हिन जीजा वॾीअ जे लाइ तू तावीज़ किथां थो कराएचे? इहो मनण फ़कीर कणो उधर ते। कॾहिं खां वठी? इहो घटि जो घटि महीना उधर ते थीसी बाबा। मोलू हाणे जॾहिं बि तावीज़ कराइण वञी न त मूंसां मिलियो ज़रूर वञजाए। सोनी तेरण कॾहिं बि कूड़ कोन मरे सां ज़रूर ते को ॿुधे सां उधर ते सफ़ा टिड़ियूं। सोनी सदको सदके ते पिछे मौलू बि तेरे मथू 100 दफ़ा सदके असुल टिड़ियूं। जंहिं ॾे बि तव्हांखे सबूत था अचनि हलिया अचो। हालार खान तव्हां सां गॾु हलंदो। बाक़ी बहादुर खान जे चवण ते मूं में या मुंहिंजे हमराह में हथ विधो
त मां कोर्ट जो दरवाज़ो ज़रूर खड़काईंदुसि। हलार खान मजूअ खे उते ॾिठो वियो आहे ऐं बहादुर ख़ान जो चवणु आहे त मजू तव्हांजे इशारे ते हली रहियो आहे। जेकॾहिं मां चवां त इहो बहादुर ख़ान पाण कमु कयो आहे मूंखे फासाइण लाइ, त पोइ छा तव्हां एतबार कंदव? ॿी मजूअ जी कहिड़ी दुश्मनी आहे बहादुर ख़ान सां? थी सघे थो त मजू ॾोह जे इरादे सां उते वियो हुजे ऐं बहादुर ख़ान जे माण्हुनि ॾाढ ॾेखारण जी कोशिशि कई हुजे ऐं मजू जान बचाइण लाइ फायरिंग कई हुजे। ईअं ई थियो हूंदो बादशाह, छो त मजू खरमगज़ आहे। उहो सोचे ई कोन थो त अहिड़े कम करण खां पोइ नतीजो कहिड़ो निकिरंदो। अहमद ख़ान पहिरियां वञी सबूत हथ करण जी कोशिशि कयो ऐं जंहिं ॼाणे तव्हांखे सबूत मिली आहे ऐं मूंखे यकीन आहे त इहो कमु बहादुर ख़ान जो थियल आहे, छो त बहादुर ख़ान मूंखे फासाइण लाइ कुझु बि करे सघे थो, कुझु बि। अहमद ख़ान हाणे पकनि सबूतनि सां ईंदुसि हलार ख़ान ऐं जल्द ईंदुसि। हाणे मां हितां जो वधीक अमन ख़राब थींदे नथो ॾिसी सघां।